सिंधी स्टूडेंट्स हैं, तो कुछ उर्दू में कुछ सिंधी में। जो आपको स्टोरी बताई उज़ैर ने अपने बारे में, बड़ी ज़बरदस्त थी, मोटिवेटिंग थी, इंस्पायरिंग थी। ऐसी बहुत सी लाखों स्टोरीज हैं। आप सब इन बच्चियों के, ये जो ख़वातीन बैठी हैं, ये जो नौजवान बैठे हैं, सारी दुनिया में अड़ियूं लखें स्टोरीज हैं कामयाबी जूं ऐं नाकामयाबी। कामयाबी भी हिकिड़ो सब्जेक्टिव कंपेरेटिव लफ़्ज़ है। नाकामी भी माण्हू तय था कनि त फलाणो नाकाम आहे या कामयाबु आहे, ऐं माण्हू पाण तय थो करे। थी सघे थो जेका हिन दौर जी कामयाबी हुजे सा ईंदड़ दौरनि या माज़ीअ जी नाकामी हुजे या एवरेज शइ, ऐं जेका हिन दौर जी नाकामी हुजे, मसलन शाह लतीफ़ हो, पंहिंजे दौर में नाकाम माण्हू हूंदो। हिकिड़ो शाइर आहे, कुंड में वेठो आहे, ब्रिटिश ते वेठो बैत लिखे, ऐं बैत सम्झे केरु कोन थो। आस पास जो माण्हू, ॿिया माण्हू वेठा आहिनि कलोड़नि जी दरबार में, तमामु नवाज़ियल आहिनि, अरबपति आहिनि, उन ज़माने जा अरबपति ऐं कलोड़ा हाकिम, उहे भाइनि पिया। ऐं हिकिड़ो दरवेश ख़ुदा जो वेठो आहे कराड़ जे किनारे ते, ऐं वेठो बैत लिखे। बैत लिखणु, हींअर बैत लिखण सां छा थींदो आहे? तीअं जेके क्रिकेटर्स आहिनि, मसलन नंढे हूंदे जॾहिं तेंदुलकर या विव रिचर्ड्स या ब्रायन लारा या मुरलीधरन घिटीअ में बाल खणी, मुरलीधरन जेका बाह फेराईंदो आहे सम्झ में कान ईंदी आहे। तव्हां वेठो सोचींदा नी बाह फेराई कीअं थी? तव्हां जो क्रिकेट ॾिसो था तो वो पता नहीं, जो देखता होगा वो समझता होगा ये नाअहल बच्चा है जो कोलंबो के या कैंडी के या नोवरा एलिया के गलियों में, ये श्रीलंका के शहर है, बाजू फहरा रहा है, नाच रहा है, भाग रहा है गली में बाल के पीछे। तो ये नाअहल आदमी है, नाकाम है। अब उसके साथ जो दूसरे बच्चे खेल रहे होंगे, वो पढ़ रहे होंगे, वो समझ रहा होगा कि ये चंडो बार है। वो चंडो बार जो है सो इंटरनेशनल टॉप क्लास स्पिनर है, मुरलीधरन। ऐं जेके ॿिया ॿार हूंदा उनखे केरु सुञाणंदो कोन थो। ईअं उस्ताद जुमन या मोहम्मद रफ़ी या लता मंगेशकर जॾहिं गुनगुनाईंदा हूंदा तॾहिं माण्हू सम्झंदा हूंदा कि फुज़ूल आहिनि। छा आहे, लता मंगेशकर शिकिल जी सादी वेचारी ऐं 2 टे 4 भेणूं, माइट खे पीउ खे पंहिंजे समाज में घणियूं धीअूं ॼमनि त माण्हू सम्झंदो धीअूं ॼमणु वधीक त चङी ॻाल्हि न आहे। धीअ उन्हनि खे ख़बर ई कान्हे त इंटरनेशनली हाणे धीअ ॼमणु रुॻो मज़हबी हवाले सां न, त को धीअ बरकत आहे छा या लक्ष्मी आहे, पर इंटरनेशनली सम्झो थो वञे त धीअूं वधीक रिस्पॉन्सिबल आहिनि। तंहिंजे करे जेतिरियूं वधीक धीअूं ओतिरो घर में वधीक रिस्पॉन्सिबल, ओतिरो माइटनि लाइ, कम्यूनिटी लाइ, पंहिंजी फैमिली लाइ वधीक केयरिंग पर्सन जी फैमिली में मौजूदगी। तंहिंजे करे इहे जेका लता मंगेशकर, हू केयर्स, nobody would be very inspired at that time कि लता would do something in her future। लता मंगेशकर थी हुई। उन ॾींहुं आउं सिंध यूनिवर्सिटी हुअसि त मूं बोर्ड बि पढ़ियो। हर ऑफिस में नंढड़ा ॿार वञो त उते पढ़ंदा कयो, जिते वञो नंढड़ा जेके नौजवान वेठा आहियो पढ़ंदा कयो त अॻे प्रिंसिपल केरु हो, को प्रिंसिपल केरु हो, को प्रिंसिपल केरु हो, हेड मास्टर केरु हो, नाला ॾिसो, रिकॉल कयो, सुञाणो, हिते डायरेक्टर एजुकेशन केरु हो, छा हो। पंहिंजे लाइ ऑफिसूं बड़ी ऑफिस आहिनि, सरकारी ऑफिस आहे, वियासीं ऑफिस खे स्टडी करणु खपे। हीअ ऑफिस आहे छा आहे, माण्हू वेठो आहे, हुनजी मूवमेंट छा आहे, बॉडी लैंग्वेज छा आहे। हीअ जेको वेठो आहे ऑफिस ते हीअ कयो, हुनजे तव्हां थोरी देरि नज़र रखंदो त सम्झी वेंदो माण्हू छा आहे। हीअ जेके छोकिरियूं वेठियूं आहिनि, ॿार बि, ये जेके नौजवान बैठा है, आपकी मूवमेंट से पता चल सकता है अगर आपको स्टडी किया जाए कि आप क्या हैं और किस संत में जा रहे हैं। तो वो जो बोर्ड है वो बोलते हैं, आपके मोहल्ले की दीवारें बोलती हैं, आपके मोहल्ले की दीवार पे जो नारे लिखे हुए हैं वो बोलते हैं कि इस मोहल्ले में क्या एक्टिविटीज है। मसलन किसी मोहल्ले की दीवार पे लिखा हो यंग स्टार्स क्रिकेट क्लब या ब्राइट फ्यूचर एकेडमी फला या टैलेंट मास्टर वगैरह, तो पता चलेगा यहाँ एजुकेशनल एक्टिविटीज है। वहां लिखा हो हकीम अहमद सुमरो, मां को ॿियो जान है, उते लिखे पियो 100 साल बंगाली बाबू या जादूगर, तक वो और दुनिया है।
इसलिए वो दीवार बोलती है कि ये कौन सी जगह पर आप हैं। वॾेरे फलाणे खान या थोराइता आहियूं जो पेर भरे असांने ॻोठायो, माना ही 2 नंबर माण्हू जेको बुत ते लिखी हुयो आहे, वॾेरे फलाणे खान जा थोराइता आहियूं जो पेर भरे असांने ॻोठा राउंड करे वियो आहे। साफ़ ई ॾिसी वठो, ऐं साफ़ खे जज वेठो कंदो आहियां। को प्रोग्राम आहे, रिसेप्शन आहे, ऐं ॾिसो त पियो ही कैमरामैन 11 माण्हू वेठा आहिनि कुर्सी ते। ही कैमरामैन फ्री हू जेको फलाणी इक़्तिदार पार्टी जो आहे इन जे अॻियां घड़ी घड़ी कैमरा जो मुंहुं नज़र अचे थो, किथे पियो वठे क्लोज़अप, किथे पियो वठे। हाणे क्लोज़अप में फिरियो विच में जेकॾहिं वॾेरो वेठो आहे उनजो 11 ॼणा वेठा आहिनि, हेॾां वेठो आहे वॾो हिकिड़ो उस्ताद, होॾां क्लोज़अप आई कोन्हे। हेॾां वेठो आहे वॾो को शाइर, को शमशेर लहदरी, को इमदाद हुसैनी, को तनवीर अब्बासी, उनजो आई कोन्हे क्लोज़अप फिरियो हिकिड़ो 2 नंबर ठग, को MNA, को MPS सीनेटर वेठो, उनजो क्लोज़अप ही फोटो वोटो कढे, माना ख़बर पइजी वई साफ़ ई नाला माल ख़लास, माना ही मिड़ई साफ़ तीअं। या रिपोर्टर उनखे फिरियो बीठो हुजे, पुछे हुनखां, साईं टाउन कमेटी जा चेयरमैन साहब ॾियो ख़बरचार, तव्हां ॾाढो भलो, माना आम क़िस्म जो साफ़ आहे। इट मेक्स नो डिफरेंस फॉर हिम एट ऑल कि what is being delivered to his community या society, उनजो वास्तविक कोन्हे, हुनखे मिड़ई पैसा करणा। तीअं वकील असांजा, ऐं वकील आहिनि इलाही सारा वकील आहिनि, उहे बार में को MNA कोई वज़ीर घुरंदो आहिनि, असांजा डुड़ंदा वेंदा आहिनि, अजरक पिया पाराईंदा आहिनि, टोपी पिया पेश कंदा आहिनि, उनखे केक पिया खाराईंदा आहिनि, माना ही वकील आहिनि, ठग वकील आहिनि। तंहिंजे करे वॉल्स स्पीक, योर फेसिस स्पीक, योर बॉडी लैंग्वेज वुड communicate कि what sort of person you are। त तव्हांजा चेहरा, लतीफ़ साईं चयो मूं लोड ई लखिया, मूं लोड मां सम्झी वरितो त माण्हू कहिड़े क़िस्म जो। त ही जेके माण्हू आहिनि आस पास, उन्हनि लाइ मूं बोर्ड पढ़ियो सिंध यूनिवर्सिटी में, त उन बोर्ड ते लिखियो पियो मथां डॉक्टर हलीम वाइस चांसलर, वॾो हिकिड़ो स्कॉलर, उर्दू स्पीकिंग ज़बरदस्त स्कॉलर। पोइ वरी नाला ॾिठमि डॉक्टर हलीम, उन डॉक्टर हलीम खां पोइ नालो लॻो पियो अलामा आए काज़ी। हाणे सिंध यूनिवर्सिटी अलामा आए काज़ी उहो जॾहिं ते घुमंदो हूंदो इन यूनिवर्सिटी में, ऐं हसन अली अब्दुर्रहमान, डॉक्टर नबी बख्श बलोच, शेख मुबारक अली अयाज़, हाणे वाइस चांसलर जा नाला ॾिसो, उहे जॾहिं तव्हां सोचींदा हूंदव, हाणे उन वक़्तु उहे मेजर न पिए कयूं। उन वक़्तु माण्हू शेख अयाज़ जे ख़िलाफ़ नारा हणंदा हूंदा, उन वक़्तु माण्हू नारा हणंदा हूंदा त डॉक्टर नबी बख्श बलोच न खपे, अलामा आए काज़ी खपे या न खपे, या सख़्त कंहिंखे मार्क्स घटि मिली हूंदियूं। ही तव्हांजा जेके उस्ताद आहिनि, आपके जो टीचर्स हैं, उस वक्त आपको गुस्सा है कि आज इसने क्लास में डांटा है, आज इसने मार्क्स सही नहीं दी, आज इसने मेरी कॉपी फेंक दी कि मैंने नहीं कंप्लीट किया था क्वेश्चन। जब वक्त गुजर जाता है, हम असर दौर तय न करे सघंदो आहे तव्हां कहिड़े क़िस्म जा माण्हू, तव्हां जे कंटेम्पररी पीरियड में रहो पिया, उहो तय न करे सघंदो आहे तव्हां कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियो। छाकाणि उनखे उहो हथु ॾियण बि सोचींदो आहे, शादी में दावत ॾिनी कोन ॾिनी, पुओ घणो ॾेई वियो, ईंदड़ दौर फ़ैसिलो कंदा आहिनि त तव्हां छा आहियो। तंहिंजे करे हाणे जेॾी महिल अलामा आया काज़ी वाकंदो हूंदो, अलामा आया काज़ी आम माण्हू कोन्हे, अलामा आया काज़ी खां मथे हिकिड़ो ॿियो नालो लिखियो पियो, कैन यू गेस केरु हूंदो? लिखियल हो शम्सुल उलमा अलामा उमर बिन दाऊदपुर, वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी। शम्सुल उलमा, शम्स सिज इल्म, अलामा उमर बिन दाऊदपुर, जो वण ते वेही, लाइट वाइट कान हुई। आप जो बच्चे सारा दिन कंप्लेन करते हैं, हर दौर के बच्चे कंप्लेन करते हैं कि हमारे पास ये नहीं है। हर दौर जा ॿार चवनि था मूं वटि ही नाहे, ही नाहे ते घणो ज़ोर आहे, ही आहे उनजो ज़िक्र ई कयो, ही शइ आहे, माना हिते ॿार वेठा आहिनि। हाणे तव्हां सोचो था त फलाणो ॿार आहे, उन वटि साफ़ बूट आहे, मूं वटि कोन्हे, या फलाणे ॿार वटि खीसे में 50 रुपया आहिनि, मूं वटि 10 रुपया आहिनि। इहो सोचो था त ही जेके ॿार एतिरा वेठा आहिनि हिते कोटड़ी जे बिहार कॉलोनी जे हिन TTC स्कूल या कॉलेज जे टेक्निकल कॉलेज जे ज़मीन ते, उते हिन टाइम ते तव्हां हिन हाल में बैठा हो, चेयर्स पे ये बच्चियां बैठी हैं। पाकिस्तान की करोड़ों बच्चियां हैं जिनको इस वक्त अपने घर से निकलने की इजाजत नहीं है, वो घरों में बंद हैं।
आप वो प्रिविलेज बच्चियां हैं जिनको आपके वालिदैन ने, आपके भाइयों ने इस एक मेल डोमिनेटेड सोसाइटी में आपको ये इख्तियार दिया है जो उनका नहीं है। एक्चुअली इख्तियार आपका है, मगर आपसे छीन लिया गया था, वो आपको आर्जी तौर पर लौटाया गया है कि आप यहाँ बैठी हैं। आप वजीरिस्तान की बच्चियां सोचें, वो थोड़ी निकल सकती हैं। वो अगर चचा के साथ जाएं तो उनको डिक्लेयर कर दिया जाता है कि ये नामालूम मर्द के नामहरम के साथ जा रही है, उसको जमीन में गाड़ कर उसको पत्थर मार मार कर तशद्दुद करके उसको मारा जाता है। आप कितनी बात क्या रहे हैं, ये बच्चियां बैठी हैं, ये जेके ॿार वेठा आहिनि, असां वटि ही कोन्हे। हिन टाइम ते केतिरा ॻोठनि में ॿार हूंदा जेके पाणीअ जे वारे लाइ बीठा हूंदा ज़मीन ते, जेके हींअर माल मोटियो हूंदो, माल खे खड़ या कुतर ॾींदा हूंदा ॻोठनि में। उन्हनि जो को बि स्कूल कोन हूंदो, उन्हनि जो को बि फ्यूचर कोन्हे, उन्हनि जा स्कूल आहिनि ई कोन, उन्हनि जो मुस्तक़बिल विकामी चुको आहे हिन करप्ट निज़ाम में। उन्हनि जो पीउ खे पंहिंजे गुज़िरियल उन ॿार खां पोरियो कराइणो आहे, उनजी माउ खे पंहिंजे उन ॿार खां पोरियो कराइणो आहे। उन्हनि में के नियाणियूं हींअर छेणा थिपींदियूं हूंदियूं भितियुनि ते, का हींअर हुकू ॾेई टांडो ॿारण जी कोशिशि कंदी हूंदी, गैस हूंदी कान, छाजी गैस, छाजो घासलेट, टांडा देवियूं ॿारे, को हींअर बाल खे किले सां ॿधंदो हूंदो, को भिटुनि ते वेठो हूंदो बुखियो वञो। तॾहिं ख़ुशनसीब ॿार किरोड़नि खां बदनसीब जेके अमेरिका, बरतानिया, फ्रांस, मलेशिया, दुबई उते रहनि था, उन्हनि खां टर्की, उन्हनि खां त बदनसीब, पर ॿिया किरोड़े ॿार आहिनि। सोमालिया, इथियोपिया, शाम जिते जंग पई हले, यमन जिते माण्हू मरण पिया, अफ़गानिस्तान जिते जंग पई हले, उन खां सिंध जो ॿार ख़ुशनसीब ॿार आहे। तंहिंजे करे मूंखे जॾहिं दाह मिलंदी आहे त साईं ही खाजी वियो करप्ट, सॼो ॾींहुं आउं चवां थो त करप्ट निज़ाम तबाह कयो आहे, पर इहो जवाज़ कोन्हे त तव्हीं कुझु बि न कयो छाकाणि त निज़ाम करप्ट आहे। जिन खे कुझु करिणो हूंदो आहे से हज़ारे रुकावटूं तोड़े करे वेंदा आहिनि, हज़ार रुकावटूं ॿियुनि खे माण्हू लपटाणी तोड़े रस्तो ठाहे निकिरी वेंदो आहे। तंहिंजे करे पाण जॾहिं अहले इक़्तिदार जे साम्हूं बीहंदासीं तॾहिं पाण चवंदासीं तव्हीं असांजा ही सामान खाई आहे, तव्हां असांखे लुटे छॾियो आहे, तव्हां असांजी ही भींग कई आहे। उते इहो चइबो, ज़रूरु चइबो, उन्हनि जे साम्हूं इहो आवाज़ु ज़रूरु बुलंद कंदो, पर जॾहिं पाण में वेहंदासीं तॾहिं इहो दलील कोन ईंदासीं त छाकाणि त हू खाई विया आहिनि, तंहिंजे करे छाकाणि त मिनरल वाटर कोन्हे त पोइ मिनरल वाटर कोन्हे, सो डज़ इट मेक एनी डिफरेंस। यू कैन बॉयल योर वाटर, तव्हीं पाणी उॿारे पी सघो था, तव्हीं अधु चमचो क्लोरीन विझी पी सघो था। तव्हांखे कंहिं चयो आहे त जेकॾहिं मिनरल वाटर न आहे त तव्हीं हेपेटाइटिस कराइण लाइ उहो गंदो पाणी पीओ गटरनि जो, उन में अधु चमचो क्लोरीन, 98 जो, ₹1 जो, पोइ सदी माण्हू दलील ठाहींदो आहे असीं त बुख में झलिया पिया आहियूं, अयाज़ लतीफ़ अली जो बादशाह वारी ॻाल्हियूं पियो करे, असां वटि खाइण लाइ कोन्हे, हीउ चए थो क्लोरीन विझो, बाहि ते उॿारबो, उन में टांडा ॿारबा, उन में काठियूं करणियूं पवंदियूं। इहे दलील पाणी महिल ॾिबा, पढ़ाईअ महिल ॾिबा, इल्मु हासिल करण महिल इहो दलील हूंदोसीं बुखिया आहियूं, पर जेॾी महिल गुटको खाइणो आहे, जेॾी महिल सिगरेट पीअणो आहे, जेॾी महिल छरो पीअणो आहे, 20 रुपए जी थैली वठी, जॾहिं जुआ जी टिकरी ते वञी रांदि खेॾणी आहे, जॾहिं छको खेॾणो आहे त छको हाराइण ते हिकिड़ी चांहि ऐं समोसो घुराइणो आहे होटल में, कैरम बोर्ड खेॾणो आहे, नौकड़ी खेॾणी आहे, शादीअ में पोइ ॾियणो आहे 100 रुपया सीट जी भाड़ो करे, हो जोई खां निकिरी नंगर पार कर, शादी में त हलूं, ओॾी महिल उन गुटके लाइ, उन छरे लाइ सिंध जे माण्हू वटि पैसा आहिनि। ओॾी महिल दलील कोन थो थिए, उन गुटके में पिनी छोकिरियूं असांजियूं हूंदियूं, उहे ज़रूरु शादी में वेंदियूं, उन लाइ को ॿी चीज रोज़ हर शादी में न त 3-4 शादी लाइ माउ जे करे वीचारी मिसकिन आणी हूंदनि तॾहिं उन लाइ जोड़ो पंहिंजे सौट जी शादी लाइ ठाराईंदी। बाक़ी जेॾी महिल चइबो पढ़ाई जी फी या पाणी उॿारे पी या टुको हणाए पोलियो जो पंहिंजे पुट खे, या हेपेटाइटिस जो टुको हणाए, या इलाज सही कराए, या ॾंदनि खे मुसा घण, भला ॾंद पीला लॻा पिया अथई, ॾंदनि खे असीं ग़रीब माण्हू, अब ग़रीब माण्हू खे केरु रोकियो आहे ॾंद साफ़ करण खां? बिल्लो ऐं कुतो बि ॾिसो था, बिल्लो ऐं कुतो बि, कुते खे ॾिसंदा आहियो, कुतो वारीअ में हलियो ईंदो आहे या पाणीअ में, कुतो हीअं करे पाण खे लोॾींदो आहे त छंडण सां सॼी गप ऐं ज़रा अची पट ते किरंदा आहिनि। ॿिली में पाणी मुसी वेंदी आहे त उस में वञी छंडींदी आहे, पंहिंजा पेरनि खे चटींदा आहिनि बिल्लो ऐं कुती। कबूतर ऐं भोलड़ा बि हिक ॿिए जे मथनि में चौंबाणी उतां किचिरो पिया साफ़ कंदा आहिनि। कबूतर बि जूं पियो कढंदो आहे पंहिंजे बचे जूं। पाण वारे माण्हू खे मोह कोन थो, ग़रीब माण्हू, अब मोह धोअण सां ग़रीब माण्हू जो कहिड़ो वास्तो?
या मुंहुं धोईंदा। सिंधी माण्हू ईंदो परे खां मुंहुं फर्स्ट क्लास धोतल गुडी पाउडर थपियो पियो आहे, हथ पेर मिट्टी में वरता पिया आहिनि, नोहनि में गर पई आहे, पेर गरिया पिया आहिनि मिट्टीअ सां, पेरनि में लिपूं हाणे मज़दूरी जे करे आहिनि पर पेरनि में मिट्टी लॻी पई आहे, पेर धोअण लाइ टाइम कोन्हे, वाह ते धोई सघे थो, वाह जे किनारे ते वेही गटर जे पाणी मिलियल वाह में पेर विझी धोई, उहो धोइबो कोन। असीं ग़रीब माण्हू ताईं वॾियूं ॻाल्हियूं था कयूं, उहो वरी ग़रीब माण्हू या ग़रीब माण्हू करे वरी विझो थो हथु, पोइ उतां निकिरंदी हिकिड़ी गुटके जी अलाए कहिड़ी पूड़ियूं आहिनि, पोइ हीअं कढी या उहो ॿियूं जॻह अमरा लॻो पियो हूंदो, सिगरेट पियो भरींदो, उन लाइ पैसा आहिनि। पुट खे दाख़िला करे कोचिंग सेंटर में पैसा आहिनि कोन, चर्च पियणो आहे पैसा आहिनि, मोटरसाइकिल लाइ पैसा आहिनि। मोटरसाइकिल ते सिंधी खे ॿुधायो त भिक्षा में या फलाणा वॾा कहिड़ो आहे पीर तव्हांजो हुते हींअर बाबा सलाउद्दीन ते मेलो लॻो आहे, डांसर गॾु थिया आहिनि, फटफट ते चढ़ी विधी उते डांसर ते पुॼिबो, चइबो हेॾा सेंटर लॻल आहे होॾां वञ, पैसा ई कोन्हे, ग़रीब माण्हू खाइण में झलिया पिया आहियूं, तव्हां पिया ॻाल्हायो। बाबा सलाउद्दीन ते वञण लाइ भिक्षा वञिबो, कलंदर लाल शहबाज़ वञिबो, भिक्षा में लतीफ़ साईं जो रिसालो अची कोन पढ़िबो, भिक्षा जे मेले ते वञिबो, भिक्षा जे मेले ते लतीफ़ साईं जे कबर ते दुआ कबी, लतीफ़ साईं जेको पैगाम ॾेई वियो आहे उहो कोन पढ़बो, त लतीफ़ साईं छा चई वियो आहे संदसि शाइरीअ में, केॾारे में, प्रभातीअ में, खावड़ीअ में छा चई वियो आहे लतीफ़, उन सां वास्तो कोन्हे। लतीफ़ जे दुआ ते वञी चाचा मूंखे पुटु ॾिए, मूंखे भाईचो थिए, भाईचे जी शादी थिए, मुंहिंजी शादी थिए, अब तुझी शादी लतीफ़ जे वस में कोन्हे, तो पाण रोज़गार वोज़गार करे त शादी थींदी। पहिरीं इहे ॾंद जेके पीला अथई हिनखे साफ़ कर, पोइ हथ पेर धो, पोइ दाख़िला वठि, पोइ नौकिरी रोज़गार ॻोल्ह, पोइ रोज़गार गॾई त बिरयानी जी थेली लॻाए, थेलो लॻाए किथे थेलो हण, घरनि में टिफिन बॉक्स ज़रिए मानियूं ठाहे, जीअं बॉम्बे में हिकिड़ी फिल्म अथव हींअर ॾिठी लंच बॉक्स, मानियूं ठाहे मायूं घरनि में ॾियनि थियूं, साइकिल ते पुट या यतीम के पीउ जो ॿारु उहो साइकिल ते चढ़ी पंहिंजी माउ खां ॿोड़ रधराए, पोइ 30 रुपया या 20 रुपया, माण्हू इहे माण्हू उहे न आहिनि जेके रुगो पीउ जे छांव में रुगो केस पियूं ठाहिनि त हीअ हेॾा कोन वठी वे, हेॾा कोन वठी वे, माण्हू उहे जिन जा मुड़ुस मरी विया या छॾे विया या रोज़गार जहिड़ा न रहिया, उहे माण्हू उहे पाण मुड़ुस थी, उहे पाण हुकुमरान बणिजी, उहे पाण माहिर ऐं पुरहत बणिजी पंहिंजे बचनि खे ॼाऊं, वॾो कयूं, पालियूं, पेरनि ते बीहारियूं, रोज़गार में आंदऊं, उन्हनि जे मथां छपर छांव थी बीह रहियूं, माण्हू उहे सिंध में उहे माण्हू खपनि। इहे माउ ॿार ॼणे करियो, ॿार त में बि ॼणे करियो, ढगी बि ॿार ॼणंदी हेॾे, उठ बि ॼणे थो, माउ ॿार ॼणे करियो। हाणे ॿार जी क़िस्मत, हाणे पिणे खां वञी पैसा वठनि पढ़, मुंहिंजो कुझु न वञे, मूंखां मानी खा, मानी त कबूतरी बि खाराए पई, कबूतरी बि बेदे खां बचो फुटण खां पोइ हिकिड़ो हिकिड़ो करे दाणो दाणो खणी करे ईंदी आहे ऐं हुन बचे खे खाराईंदी आहे। पोइ इंसान ऐं कबूतरी में कहिड़ो फ़र्क़ु थियो, माईअ में ऐं हुन झिरके में कहिड़ो फ़र्क़ु थियो, उहा बि खाराए थी, माउ त उहा ऐं पीउ उहो, पीउ ॿार छॾे भरियो वञे, पीउ वरो रुले, पीउ वरो चर्स पीए, पीउ वरो मेला घुमे। माउ पीउ जी पहिरीं रिस्पॉन्सिबिलिटी आहे त ॿार खे मैट्रिक ताईं घटि में घटि हिकिड़ी प्रॉपर डायरेक्शन, 9th ऐं मैट्रिक, ऐं 9th ऐं मैट्रिक खां पोइ उन ॿार खे 8th खां प्लान करणु घुरिजे त व्हाट पाथ आई शुड अडॉप्ट, वेयर शुड आई गो, इन विच डायरेक्शन आई शुड हेड, दैट हैज टू बी डिसाइडेड, दैट हैज टू बी डन बाय दैट चाइल्ड, हिम और हरसेल्फ. That is not the entire responsibility of her or his parents. That has to be decided by the child himself. बार ओबामा जा, क्लिंटन जा, थेरेसा मे जा, जॉन मेजर जा, वज़ीर अज़मन जा, उहे ॿार फ्रांस में ही जेको मोदी आहे इहो चांहि विकिणंदो, नरेंद्र मोदी गुजरात के रेलवे स्टेशन ते चांहि विकिणंदो, जेका एंजेला मार्केल आहे जर्मनी जी हींअर चांसलर सदर, उहा हिकिड़े बार में वेट्रेस थी, ॾींहं जे राति जे टाइम ते वेटर यानी बेरो बेरियाणी थी होटलुनि ते उते मशरूब ऐं ड्रिंक्स ॾींदी हुई ऐं ॾींहं जो मास्टर्स ऐं PhD कंदी यूनिवर्सिटी में, जेका एंजेला मार्केल जर्मनी जी हींअर सदर आहे। माण्हू ईअं था पढ़नि, बाक़ी दलील जेके न कढंदा आहिनि भाड़े में मथां भित आंगन किराए, जे माण्हू खे न करिणो आहे कुझु, असांजे ॻोठ में रस्तो ई कोन्हे। अब दाऊद पोटे जे ॻोठ में रस्तो हो, दाऊद पोटे वटि मोबाइल हो, अलामा शमसुल उलमा, अलामा दाऊद पोटे वटि
मिर्ज़ा कलीज बेग वटि नेट हो, गूगल हुई, छा हो? आइनस्टाइन वटि गूगल हुई, जीअं त आइनस्टाइन सर्च पे कई थियरी ऑफ रिलेटिविटी, न्यूटन वटि गूगल हुई, कंहिं वटि गूगल हुई? तव्हां वटि त गूगल आहे। तव्हां त जेका शइ ॻोल्हणु चाहियो तव्हां वटि आहे, तव्हां वटि याहू आहे, गूगल आहे, सर्च इंजिन्स आहिनि, तव्हां वटि फेसबुक आहे, तव्हां वटि हर शइ आहे, तव्हां वटि मोबाइल आहिनि। हाणे असां वटि फलाणी शइ कान्हे, करोड़े शयूं ईंदियूं जेके तव्हां खां 500 साल पोइ माण्हू हूंदा न, उन्हनि वटि बि करोड़े शयूं कोन हूंदियूं। हर दौर में माण्हू हिकिड़ा एडवांस ख़्वाहिशूं रखंदो, उहे हुन दौर में न हूंदियूं, कंटेम्पररी दौर में। पोइ जेके वॾा माण्हू आहिनि से इहे दलील ठाहिनि था छा त मूं वटि वॾा माण्हू छा था कनि? वॾा माण्हू चवंदा मूं वटि आहे छा? लेट्स यूज़ द अवेलेबल स्टफ, अवेलेबल रिसोर्सिस। अचो त सिंध जा माण्हू इहो तइ कयूं, जेके छोकिरा छोकिरी वेठा आहिनि, सॼो ॾींहुं शाम ग़रीब आहे, पिचको पियो हले, मूं वटि ही कोन्हे, मूं वटि ही कोन्हे, मूं वटि ही कोन्हे। अचो त कैलकुलेट कयूं त मूं वटि आहे छा। बाबा खोलियो वॉलेट, वॉलेट भरा रुगो ई बटूं न, पर पंहिंजे घर जो वॉलेट। बाबा जी पघार घणी आहे? 800, 1000, 1200, 1500। कॾहिं गाॾी थो हलाए, बाबा उन वटि हेतिरा पैसा आहिनि, उहे ही थिया, हेतिरो बिजली जो बिल आहे, हेतिरी बसवाड़ आहे, अम्मा सिलाई थी करे हुनजा हेतिरा पैसा आहिनि। हिसाब कयो, 5000, 6000, 8000, 10000, 40000, 60000, लख। पोइ हुन में प्लान कयो, हुन में छा करे सघियो? हीअ रेल पई लॻे, हिन रेल लाइ प्लान कबो आहे न। हिन रेल में चढ़ी लाहौर वञिबो आहे त ॾिसबो आहे त रेल जो भाड़ो आहे कोन्हे, जे वधीक पैसा आहिनि एसी में वेहबो आहे, घटि पैसा आहिनि थर्ड क्लास सेकेंड क्लास वठिबो आहे, बर्थ वठिबो आहे, न हूंदो आहे माण्हू जुगाड़। ऐं इलाही दफ़ा मुफ़्त में चढ़ियो आहियां रेल में। पोइ होॾां ॾिसंदासीं टीटी किथां थो चढ़े। हितां जोगशाही वेंदा हुआसीं हैदराबाद खां, पोइ मुफ़्त में चढ़िबो। बहिराण एक्सप्रेस ईंदी मीरपुर ख़ासि खां, हुन मुफ़्त में चढ़ी वञिबो। पोइ जोगशाही, पोइ हितां टीटी दरी मां, पोइ बाथरूम में लिकणु, पोइ मथां बर्थ ते चढ़ी वञी सुम्ही रहणु। असीं त ईअं कंदा हुआसीं, ईअं बुकूं करे 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 पढ़ी निकिरी वियासीं लिया। शादियुनि में वेंदा हुआसीं, पराइनि शादियुनि में वञी कई दफ़ा ईअं थियो जो पढ़ंदा पियासीं, पैसा कोन हूंदा। पराई शादी में लतीफ़ाबाद में हिकिड़ो हाल हूंदो, मुसरत हाल। उन मुसरत हाल असांजे 4:45 में घरु हूंदो। उतां मुसरत हाल में मुफ़्त जी मानी वञी खाइबी, दाद वाद हूंदी कान। शाम जो तयारु थी माण्हू वञी आ। पोइ हिकिड़ो दफ़ो हिकिड़ा हमरा सुञाणी विया। असीं 3 ॼणा हुआसीं, मुंहिंजो सौटु ग़ुलाम मुस्तफ़ा, पोइ यार हाणे नालो बि वठां थो, चवंदो पाण त ख्वार थिए, मूंखे बि ख्वार कई। ग़ुलाम मुस्तफ़ा सुई साधरन गैस में ऑफिसर आहे, नूर नबी एक्साइज़ डिपार्टमेंट में आहे, ॿियो मोल ॾिनो, ॿियो भला को 5 ॼणो हो। 5 ॼणा वियासीं मानी खाइण शादी में। तो हिकिड़ो हमरा हो उर्दू स्पीकिंग हुन मुसरत हाल में, हुन चयो इधर आहे, ॾिठे हुनखे वो या वो खाईंदो पाण बि। तो चई किसकी तरफ़ से? त मूं अलाए मुंहिंजो सौटु सोचियो त हिते घोटनि जी थोरी वधीक इज़त हूंदी आहे, पोइ थोरो दबदबो कंदा आहिनि, मथां न पुछनि, चयो हम लड़के वालों की तरफ से। लड़ करे हुनखे चई बोरची के लाइ पहिरें खे कि भाई लड़के वालों को खाना दो और फिर इनको जल्दी फारिग करो ताकि ये जाएं। प्लेट खड़ी आए, आप खा लें जल्दी निकलें। जो क्यों? ये शादी नहीं है, खत्मुल कुरान का प्रोग्राम है। जैमें मुँह चयोमांसीं लड़के वाले तंहिंजे करे असांखे रवानो कयूं। ईअं हाणे उन में दलील ठाहे वेठा हुजूं हा त मानी आई कोन्हे, भाड़ो आई कोन्हे, मिनी टैक्सी में ईंदा हुआसीं लतीफ़ाबाद मां अची मॉडल स्कूल में अची मिनी टैक्सी में लटकी 60 पैसा अलाए 50 पैसा ॾेई मॉडल स्कूल में पढ़ियासीं। कंहिं इंग्लिश मीडियम में कोन पढ़िया आहियूं साईं। हुननि जा ॿार इंग्लिश, सिंधी माण्हू केस ठाहे वेठो आहे, हुननि जे ॿारनि वटि पैसा आहिनि, उहे इंग्लिश मीडियम में पढ़िया। असीं सरकारी स्कूलनि में पढ़िया, आउं सरकारी स्कूल में पढ़ियो आहियां, मुंहिंजो पीउ बि सरकारी स्कूल में पढ़ियो आहे, GM सैद बि सरकारी स्कूल में पढ़ियो आहे, रसूल बख्शपनी जो बि सरकारी स्कूल में पढ़ियो आहे, सभु हैदराबाद जो बि सरकारी स्कूल में पढ़ियो आहे, कलीज बेग बि सरकारी स्कूल में पढ़ियो आहे, नूरुल हुदा शाह बि सरकारी स्कूल में पढ़ी आहे, दादी लीला बि, शम्स अब्बास बि, बाबा मरियम नवाणी, दीदी ज़रीना बलोच बि, डॉक्टर नजीम अब्बास बि, इमदाद हुसैन बि, शेख हयाज़ बि, रशीद बशीर सभु सरकारी स्कूल में पढ़िया आहिनि। असां सरकारी स्कूल में पढ़िया। सो वाट बाबा असां वटि घर पैसा कोन्हे, सो वाट। ॻाल्हि इहा छॾियो त मूं वटि छा हो, ॻाल्हि पुछो तूं छा आहीं, व्हाट हैव यू अचीव्ड योरसेल्फ, तो छा अचीव कयो आहे, तो छा माणियो आहे। मुंहिंजो ही कोन हू ठीको कयो आहे, तुंहिंजे PM आहे, सॼी उमिरि तोखे टपण वेठा वठी ॾियनि, तूं उन्हनि जे चेक ते हली, तूं पाण छा आहीं। एवरी गर्ल शुड आस्क herself, every boy should put that question to himself के हूं छा कयां। बाबा 8-9 दर्जे ते आंदो, आउं छा कयां। टोपी पई आहे, अजरक पई आहे, माण्हू सकाफ़ती ॾियारो में मल्हाए, पढ़ाई खां आउं छो। सकाफ़ती ॾियारो ज़रूरी आहे, पर सकाफ़ती ॾियारा कहिड़ियूं क़ौमूं मल्हाईंदियूं आहिनि। सकाफ़ती लिटरेरी ॾींहुं मल्हाइण जो असांखे पूरो हक़ आहे, मल्हाइणु खपे, असांजी ख़ुशी जो इज़हार आहे,
पर उहे मल्हाइनि जेके 364 ॾींहं कुझु अचीव कंदा आहिनि, पोइ 365 ॾींहं ते ख़ुशि थो पोइ जो राइट जीअं 30 ॾींहं रोज़ा रखिबा आहिनि पोइ ईद मल्हाइबी आहे, ईअं थींदो आहे न। हाणे माण्हू 364 ॾींहं कुझु कमु न करे, 364 ॾींहं हुजे 2 नंबर ठग बिशनी कमचोर सुस्त लबाड़ी बकबकियो करप्ट माण्हुनि जे पोयां डोड़ंदड़, उन्हनि सां ताड़ियूं वॼाईंदड़, 2 नंबर वॾेरनि वज़ीरनि जो पुछ लटकाउ थी हलंदड़, आख़िरी ॾींहुं वरी टोपी पाए अजरक जीअं सिंध वारा माण्हू जीअं सिंधियुनि जा मेला असां लॻंदा ई रहंदा। पहिरीं 364 ॾींहं कुझु कोन्हे, आख़िरी हिकिड़ो ॾींहुं सिंधियुनि जो मेलो थो लॻे। सिंधियुनि जा मेला तॾहिं लॻंदा जॾहिं 364 ॾींहं कमु कंदव। 364 ॾींहं ही जेका अजरक टोपियूं पाए पिया हलो, इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे, पई सभु ज़रा तूं चोड़ी ॾिसो ही अजरक जेका आहे या ही टोपी आहे, इहा असांजो शान आहे, असांजी ख़ूबसूरती आहे, पर इहा हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी, इहा हिकिड़ी ज़िम्मेदारी आहे। ॿियो ही हिकिड़ी ज़िम्मेदारी आहे। ईंदड़ 500,000 सालनि खां पोइ जॾहिं तारीख़ में गूगल कनि, सन 2500 में सन 3000 में गूगल कनि 2019 जा माण्हू कहिड़ा हुआ, अजरक टोपी पाए नचंदा हुआ, ज़मीन वेहनि हली, मिठी हलनि हली वञनि, पेट्रोल खाई वञनि, गैस फुरिजी वञनि, पाणी रोके छॾियऊं, शहर कराची फुरिजी वञनि, हैदराबाद फुरिजी वञनि, टाउन कमेटियूं गटरनि जो गुअण वारो पाणी पीअंदा हुआ, वाटर कमीशन चयो त 20 ज़िलनि में गटरनि जो गुअण वारो पाणी आहे, नौकरियूं विकामतियूं आहिनि, कमांदो जो अघु हुअनि कोन, समूरा वसीला हलिया वञनि, सारिन अघु कोन थियनि, पढ़ाई तबाह थी वञनि, न्याणियुनि खे खून कंदा, कॾहिं मल्हा का मुई पई हूंदी वर में, कॾहिं का तानिया खसकेली क़तल थी पई हूंदी दादू में, कॾहिं का नायला लटकी पई हूंदी सिंध यूनिवर्सिटी में, कॾहिं का नोरिन लगारी गुम हूंदी, कॾहिं का रिंकल कुमारी अगवा थियल हूंदियूं आहिनि, कॾहिं को साहिल कोरे जो अगवा थियो पियो हूंदो, कॾहिं को इमरान जोखियो गुम हूंदो। ही टोपी ऐं अजरक पाए पिया नचंदा हुआ, हिननि जूं ससूं, हिननि जूं सोरठूं, हिननि जूं तनवीरूं पंहिंजे पीअरनि पंहिंजे भाउरनि जे लाइ उहे रस्तनि ते बुखड़ तारनि ते वेठी हूंदियूं त असांजा पीउ मोटाए ॾियो, असांजा भाउर मोटाए ॾियो। ही अजरक पाए साल में हिकिड़ो ॾींहुं सकाफ़त जी ॻाल्हि करे हलंदा पिया, तइलीम हासिल कोन कंदा, अंग्रेज़ी सां प्यार कोन वञ, मैथमेटिक्स आयन कान थिए, IT जी ख़बर कान वञ, एंथ्रोपोलॉजी जी ख़बर कान वञ, फिजिक्स केमिस्ट्री जी का ख़बर कान वञ, ही रुगो टोपी पाए वताए फ़कीर वांगुरु घोड़े जहिड़ी पे टुपा ॾिनो ऐं ख़बरूं कयूं। तंहिंजे करे ईंदड़ दौर में दिस अजरक, by wearing this ajrak, by wearing this topi, you have been undertaken. Yes, we will perform generations. I hereby take this responsibility that I will try my level best to live up the demands and requirements and dreams of my future generations. ऐं असांजो माज़ी उहे सभु चवनि त असांजा ईंदड़ नस्ल जेके हुआ, उहे ईंदड़ नस्ल अहिड़ा हुआ जिन असां जेका उन्हनि खे ज़मीन ठाहे ॾिनी, जेका मोहन जी दड़े जी सिविलाइज़ेशन, जेका 6000 साल तहज़ीब, उन्हनि जा जेके वारिस हुआ से पढ़ियल लिखियल हुआ, उन्हनि में सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हो। उन्हनि हिन ज़मीन खे, हिन मिटीअ खे, हिन ॿोलीअ खे, हिन सकाफ़त खे संभालियो ऐं पोइ उन्हनि खे तमामु एहतियात सां पंहिंजे ईंदड़ जनरेशन जे हवाले कयो। इहा ज़िम्मेदारी आहे, इहा ज़िम्मेदारी निभाइण जी ऐं तव्हां सभिनी मां उमेद कयां थो, पंहिंजे पाण मां उमेद कयां थो त अयाज़ लतीफ़ पलेजा, तूं जॾहिं मरी, तूं जॾहिं सकरात में हुजी, या तूं बिस्तरे ते पियो हुजी, या तुंहिंजो आख़िरी तूं साह खणी, तॾहिं तूं मुड़ी ॾिसी त ईअं न चवीं त मूं इरादतन पंहिंजे वतन सां, पंहिंजे क़ौम सां वाइदो ऐं वचन ऐं वफ़ा निभाइण में का कोताही कई। जी सर।